हाकिम अॼु फ़ैसिले जी तारीख़ लाज़मी रखी वञा ऐं पूरी कोशिशि कजांइ फ़ैसिलो हिते। जेकॾहिं गफ़ार ख़ान हिते ॻाल्हियुनि करण खां इनकार करे त पोइ उते ई ॻाल्हियूं कजो। इहा पक सम्झो त रईस गफ़ार ख़ान धोखो कोन कंदो। रईस गफ़ार ख़ान सिधो माण्हू आहे त रईस हाकिम ख़ान बि सिधो माण्हू आहे। असांजे तरफ़ खां धोखो न थींदो। डिंगा त कमाल ख़ान ऐं मां बि न आहियूं मोहिब। हाणे हलूं बि गफ़ार ख़ान असांजे इंतज़ार में हूंदो। वरी बि तोखे पारत आहे हाकिम ख़ान। अलाह भलाई कंदो कमाल ख़ान। इन्हनि ॻाल्हियुनि में तोखे केतिरी ख़ुशी आहे कमाल ख़ान? उठा ख़ुशी त मूंखे अदा जे मौत ते मिले हा, पर इहो मरण वारो आहे ई कोन। इहो असांजा सिर खणी पोइ मरंदो। जेकॾहिं ठा थी वञे थो त पोइ हर को पंहिंजी ज़िंदगी वञी गुज़ारे। पोइ कंहिंखे मरण जी का बि ज़रूरत न आहे। हा थियण खां पोइ अदा असांखे आज़ादु ज़िंदगी गुज़ारण कोन ॾींदो। उठा इहा तुंहिंजी भुल आहे त पोइ असां आज़ादु ज़िंदगी गुज़ारींदासीं। हाकिम ख़ान मां ॻाल्हियुनि करण लाइ तयारु आहियां, पर उन लाइ मुंहिंजा बि कुझु शर्त आहिनि। तव्हांजा हर शर्त जाइज़ तस्लीम कया वेंदा गफ़ार ख़ान। ॻाल्हियुनि खां पहिरियां तव्हांखे रबन ऐं मीरा खे आज़ादु करणो पवंदो। ॻाल्हियुनि खां पोइ घेरनि सां आज़ादु थी हू घर पहुची वेंदा। मां तव्हां सां इहो वाइदो थो कयां, जेकॾहिं मुंहिंजे वाइदे ते तव्हांखे एतबार न हुजे त गफ़ार ख़ान इन जो कसम बि मूंखां तव्हां वठी सघो था। इन्हनि जी ज़िंदगीअ जो ज़ामिन मां हूंदुसि। जॾहिं तकरार असां ऐं तव्हांजे विच में आहे त पोइ तव्हां उन्हनि खे क़ैद में छो रखियो आहे? तव्हां पहिरियां उन्हनि खे आज़ादु कयो, ॻाल्हियूं पोइ कबी। इहो नामुमकिन आहे गफ़ार ख़ान। ॻाल्हियुनि खां पहिरियां उन्हनि खे आज़ादु न कयो वेंदो। इन जे शर्त खां तव्हांखे पोइ ते हटणो पवंदो। ठीकु आहे, मां इन शर्त तां पोइ ते थो हटां, पर ॿियो शर्त इहो आहे त ॻाल्हियूं मुंहिंजी ओताक ते थींदियूं ऐं तव्हांखे बिना हथियारनि जे अचिणो पवंदो। असां बग़ैर हथियारनि जे अचूं जीअं तव्हां असांखे आसानीअ सां मारे सघो। ॻाल्हियूं निबरनि या न निबरनि, पर तव्हांखे हितां खेरनि सां वञणु ॾिबो। इहो तव्हां सां गफ़ार ख़ान जो वाइदो आहे। ऐं गफ़ार ख़ान जंहिंसां बि वाइदो कंदो आहे न, को बि माण्हू गफ़ार ख़ान खां ॿियो को बि एतबार नाहे वठंदो। पर पोइ बि तव्हांखे यकीन हुजे त मां तव्हांजी जान जी हिफ़ाज़त करण लाइ एतबार ॾेई सघां। गफ़ार ख़ान तव्हां चाहियो था त ॻाल्हियूं हुते थियनि, ऐं ओटो ऐं कमाल ख़ान चाहिनि था त ॻाल्हियूं मूं वटि थियनि, छो त मां विच वारो आहियां। हाकिम ख़ान तूं पाण खे विच वारो न सम्झ, तूं त ओठे ऐं कमाल वारनि जी धुर बणियल ई धुर। जेकॾहिं चओ था त ॻाल्हियूं तव्हांजी औताक ते रखूं त असां हमराहनि सां गॾु हथियार खणी ईंदासीं। तव्हां भली पंहिंजा हमराह हथियारनि सां बीहारे छॾियो, असांखे को बि एतिराज़ न हूंदो। हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधा, ॻाल्हियुनि लाइ था अचो या झेड़े लाइ? पोइ हथियार छो? सिधी ॻाल्हि कयो त तव्हां असांजे हथियारनि खां लारायो था। मां इन्हनि हथियारनि सां सॼी उमिरि रांदि खेॾी आहे। तव्हांजे इन्हनि हथियारनि खां मूंखे को बि ख़ौफ़ कोन्हे, पर दरअसल ॻाल्हि ई आहे त मां तव्हांजे धोखे खां डिॼां, छो त तव्हां टिनी जहिड़ो शैतान, फितनेबाज़ ऐं धोखेबाज़ मूं पंहिंजी ज़िंदगीअ में कॾहिं बि नाहे ॾिठो। गफ़ार ख़ान असां तव्हांजी औताक ते अचूं पिया, पोइ ॿुधाए त हिते तोसां कहिड़ो धोखो थींदो।
ठीकु आहे, सुभाणे ॿिए ॾींहुं जेॾीमहिल बि तव्हांजी दिलि चवे हलिया अचिजो, मूंखे तव्हांजे अचण जो इंतज़ारु रहंदो। पर पंहिंजे हमराहनि खे इहो सम्झाए अचिजांइ त हिते का बि बदतमीज़ी न कनि, ऐं उहे हमराह पंहिंजे किरदार ऐं पंहिंजे लफ़्ज़नि जा ज़िम्मेवार पाण हूंदा। सुभाणे ईअं न थिए जो तव्हां हितां माण्हू माराए वापसि वञो। गफ़ार ख़ान, मूंखे तुंहिंजे वाइदे ते पूरो पूरो भरोसो आहे। ॻाल्हियूं निबरनि या न निबरनि, तव्हां असांखे हितां खेरनि सां वञणु ॾींदो। इन करे तव्हां तयारी करे छॾियो, असां ॿिए ॾींहुं अची वेंदासीं। कमाल ख़ान, तुंहिंजे भाउ गफ़ार ख़ान साफ़ लफ़्ज़नि में चई छॾियो हो त ॻाल्हियूं थींदियूं त मुंहिंजी औताक़ ते थींदियूं, न त ॻाल्हियुनि जी का ज़रूरत न आहे। हाकिम खान, तूं फ़ैसिले जी तारीख़ रखी अची आहे, असां उते हलण लाइ तयारु आहियूं। कमाल ख़ान, मां तारीख़ रखी आयो आहियां, सुभाणे न ॿिए ॾींहुं ॻाल्हियुनि लाइ हलंदासीं। उते हलण ख़तरे खां ख़ाली न आहे हाकिम खान। तूं छा थो सम्झी वठा त गफ़ार ख़ान असांखे धोखो ॾींदो? हू असांजा धोखा ॾिसी करे असां खां सिखी वियो आहे, इन करे तव्हां ॻाल्हियुनि लाइ उते वञिजो। पर हाकिम खान, मां उते ॻाल्हियुनि लाइ कोन हलंदुसि। उठा मौत खां डिॼींदो? मां मौत खां कोन थो डिॼां कमाल खान, मां सिर्फ़ु डिॼां थो इन ॻाल्हि खां त असां बुछड़ा थी न मरूं। बाक़ी जेकॾहिं असां गफ़ार खान जे हथ लॻी वियासीं, असांजी गिचीअ में कुते वारो पटो ॿधी ॻोठ जे चौराहे ते ॿधी छॾींदो, ऐं उतां ईंदड़ वेंदड़ असांखे पथर हणी हणी मारे छॾींदा। उतां मां रेस गफ़ार ख़ान खां वाइदो वठी आयो आहियां, फ़ैसिलो थिए या न थिए, मां तव्हांखे सही सलामत वठी ईंदुसि। इहो तव्हां सां रेस हाकिम खान जो वाइदो आहे। मूंखे मरण जो फ़िलहाल को बि शौक़ु न आहे हाकिम खान। तव्हां ऐं कमाल खान गफ़ार खान सां ॻाल्हियूं निबेरे छॾियो, ऐं असुलु मसइलो बि इन्हनि ॿिन्हिनि भाइरनि जे विच में शुरू थियो आहे। हाणे जेकॾहिं हीअ ॿई भाइर ठही था वञनि त ईअं सम्झो सॼे ॻोठनि जे मथां इहो ॾमर लही वेंदो। तोखां सवाइ जेकर अदा ॻाल्हियूं करणु न चाहे त पोइ मां तव्हांजे कंहिं खाते में ई न आहियां। ॻाल्हियूं जेकॾहिं हू कंदो त सिर्फ़ु तव्हां सां। वारस, सुभाणे न ॿिए ॾींहुं ॻाल्हियूं थींदियूं। ओॾा कमाल ऐं हाकिम खान पंहिंजा माण्हू वठी ईंदा, ऐं तव्हांखे बि होशियारु रहणो पवंदो। बाबा साईं, उन्हनि खे हथियारनि सां गॾु ॻोठ में दाख़िल थियण ई न ॾिबो, ऐं जेकॾहिं फ़ैसिले में सभु हथियार खणी बीठा ऐं ॻाल्हियूं न निबिरियूं त वॾो नुक़सानु थींदो बाबा साईं। को बि नुक़सानु न कंदासीं, छो त मूं उन्हनि सां वाइदो कयो आहे, ऐं उन्हनि खे हितां वञण जी वाट बि ॾींदासीं। बाबा साईं, खणी असां हथियार कोन हलाईंदासीं, पर जेकॾहिं उन्हनि अगराई कई त पोइ? हू ॿार न आहिनि जो असांजे ॻोठ में असांजी औताक़ ते बीही असांजे मथां हथियार हलाईंदा। पर जेकॾहिं उन्हनि इहा ग़लती कई त उन्हनि खे इहा बि ख़बर आहे त हितां ज़िंदा वापसि कोन वेंदासीं। ठीकु आहे बाबा साईं, जेको अव्हां जो हुकुम, मां हमराहनि खे तयारु रखंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि आहे बाबा साईं, छा हिन हैबत मथां भरोसो करे सघिजे थो? हैबत जे मथां के बि पक्का सबूत न आहिनि बीठा, उन करे शक जे बुनियाद ते उनखे हटाए नथो सघिजे। ठीकु आहे बाबा साईं, जेको अव्हां जो हुकुम। ॻाल्हियुनि में घणनि माण्हुनि जी भीड़ कोन हूंदी। कमाल खान, हाकिम खान ऐं उन जा 2 माण्हू हथियारनि सां हूंदा, ऐं हिन तरफ़ 4 माण्हू हथियारनि सां असांजा बि हूंदा। उन करे इहा हिमत ई कोन कंदा जो कंहिंजे मथां गोलियूं हलाइनि। कमाल खान, ओठे जे न हलण सां ॻाल्हियूं निबरंदियूं न। हाकिम खान, जेकॾहिं मां हलंदुसि त ॻाल्हियूं कोन निबरंदियूं। इन करे मां चवां थो त इन्हनि ॿिन्हिनि भाइरनि जे विच में ॻाल्हियूं कराए इन्हनि जो ठाह करायो, ऐं गफ़ार खान खे इहो चओ त उहो इन्हनि ॻाल्हियुनि खां आज़ादु आहे।
जेकॾहिं तव्हां ॻाल्हियुनि में चवी त ओठू नथो अचे ऐं हुनजो लाश मुंहिंजे हवाले कयो त पोइ ॿुधायो त असां छा कंदासीं? त पोइ गफ़ार ख़ान खे चई छॾियो त ओठे जो लाश तोखे तोहफ़े में ॾींदासीं। पोइ ओठा मां ईअं कंदुसि, हिन ॻाल्हि खे मज़ाक न सम्झिजांइ। कंहिं दुश्मन जे हथां मौत अचण खां बहितर ईअं आहे त कंहिं दोस्त जे कमु अचां। जेकॾहिं तव्हां ॿिन्ही भाइरनि जो ठाह ओठे जे लाश जे मथां थिए थो त पोइ मां हाज़ुर आहियां। हाकिम ख़ान, हाणे तव्हां ई ॿुधायो त हिन जो छा कजे? अञा सुभाणे को ॾींहुं आहे। तव्हां ॿई पाण में अकेलाईअ में सलाह करे वठो ऐं पाण में निबिरी वठो। जेसि ताईं हिते मां आहियां त तव्हां निबिरी कोन सघंदो। कमाल ख़ान खे मां सम्झाईंदुसि। उमेद आहे त हिनखे मुंहिंजी ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। मुंहिंजो न हलणु कमाल ख़ान जे फ़ाइदे में। ठीकु आहे ओठा, जेकॾहिं तूं ॻाल्हियुनि में मूंखे मुतमिन करे वे त पोइ तोखे हिते छॾियो वेंदे। ज़ाहिर आहे कमाल ख़ान, ओठे खां असां खां वधीक प्लानिंग सोचियूं, इन जे करे हू हलण लाइ तयारु न आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।